दुनिया में ॾींहों ॾींहुं तरक़ी थी रही आहे ऐं नयूं नयूं अॻ भरायूं थी रहियूं आहिनि। पर दुनिया में कुझु अहिड़ियूं जायूं बि आहिनि जितां जे शहरनि जा अजीब कानून आहिनि। सॼी दुनिया में अहिड़ा केतिरा ई क़बीला आहिनि जेके हुकूमतुनि खां धार पंहिंजुनि रिवायतुनि खे अॻिते वधाए रहिया आहिनि। कुझु जायुनि ते औरतुनि खे पंहिंजी पसंद जी शादीअ बाद उन खे तब्दील करण जो बि हक़ आहे, त कुझु जायुनि ते खेनि कंहिंजे मौत खां पोइ आङुर कटराइण जो रिवाज आहे। अहिड़ी रीति ॿियूं बि रिवायतूं आहिनि जेके सदियुनि खां हलंदियूं पयूं अचनि। धार धार मुल्कनि में शादीअ बाबति धार धार रिवायतूं आहिनि। शादी हर हिक जी ज़िंदगीअ जो अहम वक़्तु हूंदो आहे। इहा हिकु ख़ूबसूरत यादि बि हूंदी आहे जेका हमेशा यादि रहंदी आहे, छो त इन सां ज़िंदगीअ जे नए बाब जी शुरूआत थी वेंदी आहे। इहो ई सबबु आहे जो सभु शादीअ जी तक़रीब दुहिल दमामनि सां मल्हाईंदा आहिनि। शादी बाबति रिवायतूं रियासतुनि ऐं समाजी तबक़नि जे हवाले सां मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। शादीअ जा कानून बि मुख़्तलिफ़ मुल्कनि में अलॻि अलॻि आहिनि। जेतोणीकि क़दीम ज़माने जूं केतिरियूं ई रस्मूं ख़तम थी चुकियूं आहिनि, पर तंहिं हूंदे बि अहिड़ा क़बीला अॼु बि आहिनि जिते पुराणा रिवाज हलंदा पिया अचनि। शादीअ बाबति अहिड़ी हिकु अजीब रिवायत अफ्रीकी मुल्क एरिटेरिया में निभाई वेंदी आहे। हिन मुल्क में हर मर्द लाइ 2 शादियूं करणु लाज़मी आहे। जेकॾहिं कंहिं ईअं करण खां इनकार कयो त खेसि जेल मोकिले सघिजे थो। जेकॾहिं का औरत पंहिंजे मुड़ुस खे ॿीहर शादी करण खां रोकींदी त उन खे बि जेल भोगणो पवंदो। इन मामले में ॿिन्ही खे उमिरि कैद जी सज़ा बि अची सघे थी। ॿिन्ही ज़ालुनि जो मुड़ुस ते बराबरि जो हक़ आहे। नेठि मर्दनि लाइ 2 शादियूं करणु ज़रूरी छो आहे? असुल में एरिटेरिया में इहो अजीब कानून इन लाइ आहे छो त हिते मर्दनि जो अंग घटि आहे ऐं औरतूं ॿीणियूं आहिनि। मर्दनि जी आबादी घटि हुजण सबबु उहे 2 शादियूं करण ते मजबूर आहिनि। एरिटेरियन हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले खे सॼी दुनिया में तनक़ीद जो निशानो बणायो वियो हो। इहो मुल्क दुनिया जे उन्हनि मुल्कनि में शामिल आहे जेके घटि तरक़ी याफ़्ता आहिनि। इंसानी हक़नि जे हवाले सां दर्जे बंदी में बि ही मुल्क हेठि आहे। एरिटेरिया जे हिन कानून मूजिबि जेकॾहिं कंहिं शख़्स जी रुगो हिकु ई ज़ाल हुजे त उन खे ॾोही सम्झो वेंदो आहे। एरिटेरिया पंहिंजे मुल्क में औरतुनि ऐं मर्दनि जी शरह खे कंट्रोल करण लाइ 2 शादियुनि जो निज़ाम लागू कयो आहे। ॿिए पासे इहा दावा बि कई वेंदी आहे त एरिटेरिया में शादी जी का ज़रूरत नाहे। हिकु शादी कंदड़ खे जेल नाहे थींदी, पर जेकॾहिं को मर्द 2 शादियूं करणु चाहे त उहा संदसि मर्ज़ी आहे। संदसि ज़ाल बि खेसि इन कम खां रोके नथी सघे। इन जे बावजूदि इहे दावाऊं थींदियूं रहंदियूं आहिनि त हितां जी हुकूमत मर्दनि लाइ 2 शादियुनि जो असूल सख़्तीअ सां लागू कयो आहे।